अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ख़बर शामिल कंदा हलूं। तलहार खां रिपोर्टर मोहम्मद हनीफ़ मलाह तलहार टाउन कमेटी जे अॻुवाणे चेयरमैन मीर शाहिद अहमद टालपुर पारां तलहार जे वापारी राजा मुमताज़ अली ख्वाजा पारां संदसि मथां कूड़ो चेक ॾियण जो केस दाख़िल कराइण ख़िलाफ़ टाउन कमेटी जे अॻूणे चेयरमैन मीर शाहिद अहमद टालपुर पारां संदसि रहाइशगाह ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त तलहार जे वापारी राजा मुमताज़ अली ख्वाजा मूं मथां कूड़ो चेक ॾियण जो इल्ज़ाम हणी केस दाख़िल करायो आहे, जॾहिं त मूं हुनखे कंहिं बि क़िस्म जो कूड़ो चेक नाहे ॾिनो, जॾहिं त रक़म मूं अदा कई आहे ऐं मुंहिंजा चेक हुन वटि रहियल हुआ ऐं वापसि कराइण जे लाइ बि चयो हुयो, जंहिंजो 19 तारीख़ ते लीगल नोटिस पिणु मोकिलियो आहे। उन खां बाद में हुन मूं मथां हुकूमती धुर सां गॾिजी करे कूड़ो केस दाख़िल करायो आहे, जंहिंजी ज़मानत मूं कोर्ट सगोरीअ मां कराए छॾी आहे। हुनजो वधीक चवणु हो त कुझु ॾींहं पहिरियां ज़मीनी तकरार वारे मामले तां क़त्ल थी वियल औरत नाज़िया माछी जे वाक़े में मुलविस जवाबदारनि पारां वापारी अॻवान राजा मुमताज़ अली ख्वाजा, मीर इमरान टालपुर, इमरान पप्पू ख्वाजा जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ असां वारसनि सां गॾिजी एहतजाज कयासीं, जंहिं बाद हुन ख़िलाफ़ क़त्ल केस जी तलहार थाणे FIR पिणु दाख़िल कई आहे।